अज मुसलमान दी रात कूड़ में फाथो पिया लानतुल्लाह अलल काज़िमीन कूड़ ने मथो अल्लाह जी लानता हर जाए ते कूड़ा हर व्यापार में कूड़ा हर तिजारत में कूड़ा हर गाल में कूड़ा हर मोबाइल ते कूड़ा साथिया मुसलमानों कूड़ में काहे प्याओ कूड़ किन्ना कूड़ तबाहिया मुझे रब फरमायो सच्चा थियो सच्चन जो साथ दो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिक़ीन। अञा वरी आवाज़ सच्ची ॿुधायो कूड़ केॾो थी वियो असां में। अल्लाह कूड़ के को गुनाह ही न तो कसम जी वठ वठा लगी पिया। नबी से फरमायो जेको घणा कसम खणे समझो त इहो कूड़ो आहे। नबी से असांखे सच सेखारियो असाब नाल बेतन असांखे सच सेखारियो असांखे शादी आहे जो असां कूड़ में फासी पियाऊं। हज़रत अली मुर्तज़ा असांखे सच सेखारियो। हिकिड़े ॾियारे हज़रत अली जन घर आया अम्मा फातिमा ज़हरा के कमजोर दिठा फरमायो छा गाला अम्मा जान फरमायो अली मुर्तज़ा हफ्तो गुज़रियो कुछ खादो ना है कमजोरी जे करे हीणा बजे करे खटड़े दे सुमी पईया। अल्लाह अकबर कबीरा। हजरत अली अंदर व्या हजरत अली जी ज़रा पई वा खयूं सोचूं त या विकणी फातिमा ज़हरा जे लाइ कुछ खाइण जो इंतजाम कजे कमजोर थी वई आहे। उहा ज़रा खणी बाजार में खपायूं 6 रुपयनि में खपायूं। हाणे इरादो करण विया त कुछ वठां अञा इहो इरादो करण विया त हिकिड़े फ़कीर सदा कई हज़रत अली के फरमाया अली ये 6 रुपया मूंखे ॾे तोखे अल्लाह ॾींदो। हज़रत अली दिल में सोचो तो इहो अल्लाह से वापार अल्लाह जो वाइदो आहे ॾहुण करे रब मोटाए ॾींदो। मां 6 रुपया थो ॾियां अल्लाह 60 करे मूंखे मोटाए ॾींदो। 60 रुपया करे हाणे उन फ़कीर के उन साहिल के हज़रत अली उहे 6 रुपया ॾिना। बस इन इरादे में अचन पिया त अल्लाह से पाण ई मदद कंदो। रस्ते में आया एकड़ो मानू उठ दे अचे पियो उठ कायूं पियो जे हजरत अली के सॾु के अली उठ वठंदे हजरत अली फरमायो तोखे मुझे नाले जी कीअं ख़बर पई चइसई मां तव्हांखे सुञाणियां थो तव्हां अली मुर्तज़ा आयो मिठड़े मोहम्मद करीम जा न्याणा भी आयो मिठड़े मोहम्मद करीम जा सोट भी आयो साईं वठंदो तो मां तव्हांखे उठ ॾियां। हज़रत अली फरमायो यार जे ठही ॾे त छो न वठंदो आहीं
चे साईं मां ॾियण जे लाइ तयार आहियां घणे वठंदो हज़रत अली फरमाया यार मां 3 महीननि जी ओधर ते वठंदो मां तो घणे ॾींदे चे साईं मां 100 रुपए में ॾिनो मां हा हा 3 महीननि जी ओधर ते हज़रत अली फरमायो ठीक है लिखत कयो जे नहीं बस लिखत जी जरूरत नाहे मां 3 महीननि खां पोइ तव्हां ॾींदुसि तव्हां खां वठी वेंदुसि पैसा हज़रत अली फरमायो ठीक आहे उन खां उठ वरिते अॻिते हलिया थोड़ो सफ़र कयूं वरी हिकिड़े माण्हूअ सॾु कयो अली काॾे थो वञे हज़रत अली फरमायो वञा तो घर के उठ विकण ने हज़रत अली फरमायो यार मां त तोखे नथो सुञाणा तूं कीअं तो मूंखे सुञाणे उन शख्स जो सही मां तव्हांखे सुञाणा थो तव्हां मिठड़े मोहम्मद करीम जा न्याणा भी आयो सोट भी आयो साईं ॾींदे उठ हज़रत अली फरमायो जेकॾहिं ठही ईंदे त छो न ॾींदो मां चे साईं घणे ॾींदे इते हज़रत अली कूड़ नथो ॻाल्हाए सच थो ॿुधाए चई यार मां 100 रुपए में वरितो आहे 3 महीननि जी ओधर ते हाणे तूं जेको नफ़ो ॾे हुन चयो साईं मां 60 रुपयो तव्हांखे नफ़ो थो ॾियां तव्हां इहो उठ मूंखे ॾियो मां 160 रुपयो थो तव्हांखे ॾियां हज़रत अली फरमायो ठीकु आहे उठ वठ लिखत कयो जे लिखत जी ज़रूरत नाहे हज़रत अली यकदम सोचो फरमायो त ओधर हा हा बीमारी आहे कर्ज मर्ज आहे तंहिंजे करे पहिरें माण्हूअ जे मूंखे उठ ॾिनो 3 महीननि जी हुन सां ओधर कई आहे अलाए साईं मां अली जीअर हुजां अलाए न तंहिंजे करे मां पोइ ते मोटां वञा हुनखे 100 रुपयो पंहिंजो ॾियांसि हज़रत अली पोइ ते मोटियो आहे ढुकियो आहे उन माण्हूअ सां रस्ते में मिलियो चई यार तुंहिंजी वॾी महिरबानी जो 3 महीननि जी ओधर ते तूं मूंखे उठ ॾिनो हाणे कर्ज़ आहे मर्ज़ हा हा तंहिंजे करे इहो बार मुतो लाए मेहरबानी करे 100 रुपयो वठ उन जो साईं 3 महीननि खां पोइ ॾियो आहे का ॻाल्हि न हुई हज़रत अली फरमायो न वापसि वठ पंहिंजो कर्ज़ उनखे कर्ज़ ॾेई 60 रुपए मां कुझु सीधो सामान वठी घर आया घर सीधो सामान ॾेई अची नबी साईं वटि पहुता नबी साईं ने खिली करे उथी बीह रहिया फरमायो अली वॾो वापारी थियो आहे हज़रत अली हैरान थियो चई साईं तव्हांखे कीअं ख़बर पई साईं फरमाया अली सॼी मूंखे किसे जी ख़बर पइजी वई तू शर्पिया अल्लाह जे नाम ते ॾिना अल्लाह तोखे 60 रुपयो करे मोटाए ॾींदो तुंहिंजो एॾो यकीन इहो अल्लाह मूंखे ॿुधायो आहे अली मुंहिंजे मथां वॾे वेसा करण वारो आहे तवक्कुल करण वारो आहे हा हा अली भला हाल वाल ख़बर पई उठ ॾियण वारो केरु हो उठ वठण वारो केरु हो के न साईं हज़रत अली ना कही नबी साईं खिली वेठा फरमायो उठ ॾियण वारो जिब्राइल अमीन ही उठ वठण वारो मीकाइल अलैहिस्सलात वस्सलाम हुई हज़रत अली हैरान थियो के साईं इहो कीअं नबी साईं फरमायो अली जॾहिं तूं अल्लाह जे नाम ते हाँ शर्पिया हिकिड़े ग़रीब मिस्कीन फ़कीर खे ॾिना तूं इन आसरे ते अल्लाह 60 रुपयो करे मोटाए ॾींदो रब फरमायो मलाइको ओ जिब्राइल ओ मीकाइल मुंहिंजे अलीअ खे ज़रूरत आहे पैसनि जी वञो मुंहिंजे अलीअ मूं ते यकीन करे 100 रुपया ग़रीब खे ॾिना आहिनि मिस्कीन सालीअ खे ॾिना आहिनि वारो कर जिब्राइल अमीन तूं उठ काए वञ तूं 100 रुपए में अलीअ खे उधर ते ॾेसि ऐं मीकाइल खे रब फरमायो तूं 160 रुपए में रोक ते वठेसि हा हा तव्हां त मां 100 रुपए जो बदिलो 60 रुपयो करे मोटाए ॾियां अली वाह जो तूं वेसा कयो वाह जो तूं सखावत कई वाह जो अल्लाह ते यकीन कयो अल्लाह साईं तव्हांजी तारीफ़ में कुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई आहे वयुतिमून ताम अला हुब्बी मिस्कीन
मिस्कीनम व यतीमम व असीरा। हजरत अली ॾिसो कूड़ न आयो 100 रुपये में उधर ते वते बे सा सीधी गाल के मिकाइल याद हजरत अली के खबर नहीं थे जिब्राइल आए मिकाइल हुन त आम माण्हू समझा ऐं असां वठी था जो में 3 लखे में एडा कसम खणंदा अल्लाह मां 4 लखन में वठी आयो कसम कुरान भीड़ियो वेंदा ही असांजी मुसलमानी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मेहरबानी करे कूड़ खां पाण खे बचायो। कूड़ नहाणो असुल ईमान जो जुज़ो इहो आहे जेकॾहिं जान हली वञे त जान बि कुर्बान कजो कूड़ नहण। हज़रत इमाम हुसैन के चयूं त साईं तू हाली थोरो कूड़ हण चो त मां यज़ीद जी हुकूमत मनी बाद में वञी मदीने में न कजां। हज़रत इमाम हुसैन जो इहो मूंखां कूड़ न थींदो चओ सुभान अल्लाह। फरमाई जान हली वञे पर मां इमाम हुसैन कूड़ न ॻाल्हाईंदुमि। मुंहिंजो अबो बि सचो मुंहिंजो नानो बि सचो मुंहिंजी अम्मा बि सची त मुंहिंजो वॾो भाउ इमाम हसन बि सचो त मां इमाम हुसैन बि सचो। असां हिते कूड़ जा कोट ठाही वेठा बहरहाल कूड़ खां पाण खे बचायो।